अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सी रहे हो HRJDO न्यूज़। यहाँ वज़ीर उन्नड़ ख़बर शामिल कयूं था। परवेज़ हुसैन भंड जी मैरापुर जे शहीद सहाफ़ी अज़ीज़ मेमन जे क़त्ल जी हतमी रिपोर्ट पोस्टमार्टम जी रिपोर्ट डॉक्टरनि पारां जारी करे छॾी, जंहिंमें ॼाणायो वियो आहे त सहाफ़ी अज़ीज़ मेमन खे ज़िंदा हालत में उन जो साह बंदि थियण सां मौत थियो आहे, जॾहिं त पुलिस पारां स्टैंडिंग कमेटी आॾो RPO हैदराबाद वलीउल्लाह दल ऐं SSP नौशरो फ़िरोज़ डॉक्टर मोहम्मद फारूक अहवान पंहिंजे बयान में चयो त सहाफ़ी अज़ीज़ मेमन जो मौत तिबी मौत थियो आहे। पुलिस जेको बयानु कयो उहो मुकमल कूड़ साबित थियो आहे, जॾहिं त पुलिस कूड़ हणी पाण खे आजो करणु चाहियो पिए, मगर डॉक्टर तहसीन मेमन ऐं डॉक्टर ज़ाहिद शेख जे पोस्टमार्टम रिपोर्ट पंहिंजे सही सां जारी थियल रिपोर्ट लेटर ज़रिए पधिरो कयो वियो आहे त सहाफ़ी अज़ीज़ मेमन जो मौत तिबी न पर उनखे ज़िंदा पकड़े उन जी साह खे बंदि करे मारियो वियो आहे, जेकी पोस्टमार्टम रिपोर्ट डॉक्टरनि पधिरी करे छॾी आहे। अहिड़ी रिपोर्ट अचण ते ज़िला नौशरो फ़िरोज़ जे पाकिस्तान यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सॾ ते सहाफ़ियुनि पारां मैरापुर पुलिस थाणे अॻियां पहुची शहीद सहाफ़ी अज़ीज़ मेमन जे क़त्ल केस में मुलवस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण लाइ धरणो हणी वेही रहिया। उन मौक़े ते सहाफ़ियुनि मुतालबो कंदे घुर कई त सहाफ़ी अज़ीज़ मेमन जे क़ातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज जारी रहंदो। HRJDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि जी अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।